वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त के इंशा शहर के ॿोड़ण वारे मामले में कोताही थी आहे। दादू जूही भान ऐं के इंशा जे बिजली 2 ॾींहनि में बहाल थी वेंदी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिबि वफ़ाक़ी वज़ीर 500 केवी ग्रिड स्टेशन ऐं एनडीटीसी पारां क़ाइमु कयल रिलीफ कैंप जो बि पिणु दौरो कयो, जंहिं दौरान खेसि ब्रीफिंग ॾिनी वई। खुर्रम दस्तगीर चयो आहे त दादू के इंशा भान ऐं जूही शहरनि में बिजली 2 ॾींहनि अंदरि बहाल कई वेंदी। ग्रिड स्टेशन जे ॿुॾण जो ख़तरो हुयो, वॾी महिनत करे खेसि महफ़ूज़ बणायो। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर टेंट सिटी में ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात पिणु कई आहे। ॿोॾ मुतासिर औरत खुर्रम दस्तगीर आॾो पंहिंजा अहंज ॿुधाईंदे चयो आहे त घर सामान सभु ॿुॾी वियो, पेरें उघाड़े उतां निकिरी हिते पहुता आहियूं, मदद कई वञे। खुर्रम दस्तगीर औरत खे चयो आहे त अल्लाह असांजी मदद कंदो त असां अव्हां जी बि मदद कंदासीं। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त हिन मुश्किल घड़ीअ में ॿोॾ मुतासिरनि जी मदद करियूं। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।